हो गुलन में गुल ॿिया बि ॾिठा पर मुंहिंजे गुलाब जहिड़ो आहे न कोई। हो फलनि में फल ॿिया बि ॾिठा पर अंब जहिड़ो आहे न कोई। हो पखियुनि में पखी ॿिया बि घणा पर मुंहिंजे हंस जहिड़ो आहे न कोई। अरे भगतनि में भगत ॿिया बि घणा पर मुंहिंजे कंवर जहिड़ो आहे न कोई। हो मौसीक़ीअ जा माहिर ॿिया बि घणा पर मुंहिंजे चंद्र जहिड़ो आहे न कोई। हिन जहान में सुहिणा ॿिया बि घणा पर मुंहिंजे सिंधियुनि जहिड़ो आहे न कोई। Namaskar and good evening, ladies and gentlemen. On behalf of Kutch Cultural and Fine Arts Association, I, Seema Bambani, wishing you all a very happy 2020. Another year has gone by and a new year awaits us. We have grown a bit more. We have much more to cherish, many more to love, and a lot more to be thankful for. It's an honor itself to honor this wonderful audience who has gathered here to witness this wonderful program, Kalam-e-Sindh Hind. I warmly welcome you all and our honorable chief guest, VIP dignitaries, and honorable guest. Our chief guest, Srimati Aruna Jagtiani, Chairperson SRC Limited from Mumbai, Dr. Shri Ram Bakshani from Dubai, Shri Lal Hardasani from Hong Kong, our guest Shri Prem Lalwani, Managing Director, Kandam Cooperative Bank Limited, Shri Kumar Ramchandani, businessman and social worker, Shri R.T. Lalchandani, Vice President, Vishwa Seva Sangam and ex-President Gandhidham Bar Council, Shri Jayantibai Thakkar Meethi, Trustee of Sindhology, Shri Raju Naumal Pinjalani, businessman and social worker, Shri Harish Kumar Tulsidas, businessman and social worker, Shri Shyam Gurnani, businessman and social worker. I request the President of Kutch Cultural and Fine Arts Association, Mr. Suresh Nihalani, to please address the audience. Hari Om and Jai Jhulelal. Kutch Cultural and Fine Art Association जे बारे में तमाम घट माण्हुनि खे ख़बर हूंदी छो जो उन जा फंक्शन्स ॾाढा लिमिटेड आहिनि। जॾहिं जॾहिं असांखे वक़्तु मिलंदो आहे, ख़ासि करे असांजे श्री MD रामचंदानी खे हिकु वॾो सुठो कलाकार आहे, उनखे जॾहिं वक़्तु मिलंदो आहे चवंदो आहे असांखे पंहिंजी कला जो कुझु प्रदर्शन करिणो आहे, तॾहिं हू इन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कंदो आहे। हिन संस्था जा स्थापक बि श्री MD रामचंदानी जा पिता श्री दामूमल आहिनि। उन्हनि ऐं मूं गॾिजी वेही करे हिन संस्था जी रचना कई हुई 1986 में 87 में। ऐं हीअ हिकु अजीब क़िस्म जी संस्था आहे जंहिंमें हिकु पैसो बि कोन्हे को। असांखे जॾहिं फंक्शन करिणो हूंदो आहे तंहिं उन फंक्शन जे पूरता पैसा गॾु करे फंक्शन करे अकाउंट 00 करे छॾींदा आहियूं। हिकु प्रेम भाई जो मूंखे सबक़ु ॾिनल आहे, जंहिं संस्था में पैसा हूंदा आहिनि उते प्रॉब्लम हूंदा आहिनि, उते ॾखा हूंदा आहिनि। इन लाइ संस्था में पैसा रखो ई कोन ऐं संस्था ॾाढी प्रेम सां सुख सां हलंदी आहे। कच्छ कल्चर फाइन आर्ट एसोसिएशन ठाहिण जे पुठियां मक़सदु त इहो हो त सॼे कच्छ जे सिंधी ऐं कच्छियुनि खे गॾिजी करे उन्हनि जा प्रोग्राम्स कुझु कया वञनि, पर पूरो असां पहुची न सघिया आहियूं। पर जॾहिं कंदा आहियूं तॾहिं कच्छ जा सुठे में सुठा कलाकार बनी वग़ैरह खां घुराए करे ऐं आर्टिस्ट घुराए करे असां इहो प्रोग्राम कंदा आहियूं। अॼु ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजे विच में असांजी भेण एसाची जी
चेयरपर्सन अरुणा जगत्यानी चीफ गेस्ट थी करे आया आहिनि ऐं ख़ासि दुबई खां डॉक्टर बख्शानी जी हिते आया आहिनि ऐं हांगकांग खां लाल हरदासानी जी। असांजे अरुणा सां गॾु उन्हनि जी कज़िन अंजलि बि हिते आयल आहे। मां उन जो बि वेलकम थो कयां। तमामु नंढे हूंदे मां सम्झां थो 2-4 सालनि जी हूंदी तॾहिं हिन हिते आदिपुर में घणो समय गुज़ारियो आहे। भेण अरुणा सां गॾु रांदियूं रूंदियूं कंदे जॾहिं गांधीधाम आदिपुर जी डेवलपमेंट थींदी हुई। अॼु भेण अरुणा जगत्यानी पंहिंजो हिकु फादर जे बारे में चेंबर ऑफ कॉमर्स में एड्रेस ॾिनी। सभिनी ॾाढो लुत्फ़ सां वेही ॿुधो वठे। सभु हुआ, सिंधी हुआ, आयर हुआ, मारवाड़ी हुआ, पंजाबी हुआ ऐं ॾाढो ख़ुशि थी विया भाई प्रताप जे बारे में उन जी लॻभॻि जी नंढे में जेका कहाणी ॿुधायूं उन कहाणी खे ॿुधी ॿुधी करे ॾाढो फ़ख़्रु महसूसु करणु लॻा सभु त असां उन शहर में रहिया पिया आहियूं जंहिं शहर खे भाई प्रताप अॼो पंहिंजे रत सत ॾेई करे। भाई प्रताप अमर रहे, इहो नारो उते बि लॻायो। भाई प्रताप असांखे हीउ शहर त अॼु ॾिनो, असां उन जी मौज पिया माणियूं। असांखे उन खां पोइ हिकु सुठो फिलेंथ्रोपिस्ट मिलियो, दादा मुर्ज मंगनानी, जंहिंजी यादि अॼु कंदे असां हीउ प्रोग्राम हिते रखियो आहे। दादा मुर्जमल जी असां सां गॾु कोन्हनि के, पर असां उन्हनि खे हमेशह यादि कंदा रहंदासीं ऐं उन्हनि जी जॻह जी पूर्ति जेका आहे सा डॉक्टर राम बख्शानी कंदा रहनि था पिया हींअर ऐं असांखे उन ॻाल्हि जी ॾाढी ॾाढी ख़ुशी आहे। दादा तव्हां आदिपुर खे छॾिजो न, माना ईंदा रहिजो, ईअं नथो चवां त वञो ई न, ईंदा रहिजो। ऐं प्यार जेतिरी लगन दादा मुर्ज मंगनाणी खे हिन आदिपुर सां हुई उहा ई लगन तव्हां आदिपुर सां रखंदा। मां वधीक तव्हांजो घणो टाइम न वठंदुसि। हीउ हिकु एंटरटेनमेंट जे लाइ प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे ऐं मां ॻाल्हाए या बक करे तव्हांजो समय न विञाईंदुसि। जय झूलेलाल। of Kutch Cultural and Fine Art Association, Mr. Raju Udasi, to please give intro of KCFAA. हरिओम। कच्छ कल्चर एंड फाइन आर्ट्स एसोसिएशन जे पारां अॼु असां हीउ प्रोग्राम रखियो आहे। ॿाहिरि थधी थधी हवा पई लॻे ऐं हिते अहिड़ो सुहिणो प्रोग्राम। कच्छ कल्चर जा प्रेसिडेंट श्री सुरेश निहलाणी एसोसिएशन जे पारां असां कुझु प्रोग्राम कया आहिनि। जॾहिं बि प्रोग्राम कया आहिनि ॾाढा सुठा कया आहिनि। सेक्रेटरी श्री PD रामचंदाणी, एक्स प्रिंसिपल ऐं हींअर कंपनी जा एडवाइज़र आहिनि। त ही लॻभॻि सॼी टीम अची वई। Like every other auspicious occasion, let's start this event by customary lamp lighting ceremony. For this, I request our honored guest, Srimati Aruna Jagtiani, Dr. Ram Bakshani, Sri Lal Hardasani to please light the lamp. I request Mr. Ramchandani please specially escort them.
as God and serves them as if they are part of the family. That's why it is said that Atithi Devo Bhava. The guest is God. So let's welcome our guests with lot of respect and love. कच्छ कल्चरल एंड फाइन आर्ट्स एसोसिएशन गांधीधाम तव्हांजे साम्हूं पेश करे रही आहे सूफ़ियाणी महफ़िल कला में सिंध हिंद। दोस्तों, असां कलाकार हमेशा ताड़ियुनि जा बुखिया रहंदा आहियूं। इन करे जेको बि आइटम, जेको बि शेर, जेको बि ॾोहिड़ो, जेको बि गीत तव्हांखे पसंदि अचे असांखे ताड़ियुनि सां दाद ॾींदा त बसि असां लाइ इहो ई असांजो वॾो इनाम आहे। दोस्तो, शुरूअ में असांजी जेका हिन प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण जी जेका योजना हुई, छो जो दादा मूरजमल मंगनाणी अॼु असांजे विच में न आहिनि, पर मूंखे यादि आहे त असां 2008 में जॾहिं हांगकांग खां मोटियासीं प्रोग्राम करे दादा लाल हरदास इन्विटेशन ते, उहो साॻियो ई प्रोग्राम असां हिते रिपीट कयो हो। उन वक़्तु दादा मूरजमल, इट वॉज़ 2009, 2009 में खां वठी अॼु ॾींहं ताईं जेतिरा बि मुंहिंजा प्रोग्राम थिया आहिनि, क़रीब क़रीब हर साल मां इहो प्रोग्राम कला में सिंध कंदो हुउसि। हिन भेरे कला में सिंध हिंद कयो आहे, बसि ॿियो को फ़र्क़ु कोन्हे। त दादा हमेशह मुंहिंजे प्रोग्राम में हाज़िर रहंदा, उन्हनि जो आशीर्वाद मूंसां गॾु हो। गुज़िरियल 2-3 सालनि में दादा राम बख्शाणी ऐं दादा लाल हरदासाणी, गुज़िरियल दफ़े त परिवार हीअं 3 साल मां प्रोग्राम कोन कयो जो मां बाईपास सर्जरी कराई, त डॉक्टर चयो साल खनि ॻाइजांइ वॼाइजांइ न, त साल खनि त आराम ई कयो। तंहिंखां पोइ वरी हींअर वरी झुचकी चढ़ी त तव्हांजे साम्हूं आहियूं अॼु। धन्यवाद। त दादा मूरजमल असांखे एक्चुअली प्लानिंग इहा हुई त असां उन्हनि जी यादि में, इन द मेमोरी ऑफ दादा मूरजमल मंगनाणी, असां हिकिड़ो वैरागी गीतनि जो हिकिड़ो प्रोग्राम, हिकिड़ो श्रद्धांजलि प्रोग्राम असां कयूं, सीरियस प्रोग्राम, अहिड़ी योजना हुई। ऐं असांजी जेका लिख पढ़ थी मुंहिंजी फॉरेन डिग्निटरीज़ सां, उहा इन ई नमूने सां थी हुई। ऐं कुदरती जॾहिं लास्ट टाइम हिते हॉस्पिटल जो उद्घाटन हो, दादा मूरजमल मंगनाणी हॉस्पिटल जो, तॾहिं उन्हनि जो सन बि आया हुआ, सभु आयल हुआ। त उन वक़्तु असांजी ॻाल्हि बि थी हुई त भई जेका मिसिस मूरज मंगनाणी आहे, शी मस्ट बी प्रेज़ेंट इन दैट प्रोग्राम इन योर सेल्फ। पर नतीजो इहो थियो, कुदरत खे अलाए छा मंज़ूरु हो त हींअर हू बि असांजे विच में न रहिया, त असां उहा आइडिया थोरी ड्रॉप कईसीं। वरी कॾहिं मौक़ो मिलंदो, पर दादा खे असां भुलिजी नथा सघूं। इन करे असां उन्हनि जी मूर्ति रखी उनखे श्रद्धांजलि ॾियूं था। ऐं दादा खे श्रद्धांजलि जेको उन्हनि जो जीवन हो, उन्हनि जे जीवन ते मूंखे हिकिड़ो शेर यादि थो अचे, परसुराम ज़िया जो लिखियलु आहे। जे जीअण चाहीं जगत में हो जीव ॿियनि जे वास्ते, बाग में जीअं थी रहे हो बुलबुल चमन जे वास्ते। खलक में खालिक पसे, हो खलक में खालिक पसे, कर खल्क जी खिज़मत मुदाम, हो इन इबादत साण कर हासिल अथई आला मुकाम। मन वचन ऐं कर्म सां शेवा खे सिमरण ॼाण तूं, जे ॿियनि खे कमु अची उनखे ई जीवन ॼाण तूं। जंहिंजे जीवन में खिज़ा, हो जंहिंजे जीवन में खिज़ा, तिन लाइ बणिजे पई बहार।
बेकरारन वास्ते थी बेकरारी में करार जीअं नंदी वहंदी वञे वीरान पट सावा करे तीअं सुकल ऐं ठोठ हृदय प्यार सां छॾ तूं भरे बेउजन जो आसरो थई हो बेली दर्द मंदन जी दवा जे ॾिसी आलियूं अखियूं उग लुड़कतन जाए ज़िया उग लुड़कतन जा ऐ ज़िया उग लुड़कतन जा ऐ ज़िया। असां अॼु जंहिं गीत कलाम जी शुरूआत करे रहिया आहियूं रोशन गोपलाणी तव्हांजे साम्हूं कंदो। सिंध जे अंदरि इहो कलाम मोहम्मद यूसुफ जो ॻायल आहे। दमादम मस्त कलंदर असां हमेशह ईष्ट देव खे यादि करे या सभु पोइ शुरूआति कंदा आहियूं त एक्चुअली मोहम्मद यूसुफ जेको आहे सिंध जो ज़बरदस्त उनखे हर को माण्हू न ॻाए सघंदो। शायदि मूंखे बि जेकॾहिं ॻाइणो हुजे इहो कलाम त मूंखे थोरो सोचणो पियो हा हीअ त ॻाए वञे। शहनाज़ त कहिड़ो बि ॻाईंदी तव्हांखे हिकिड़ो ॿुधाईंदव लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे जेका सरगम आहे ख़तरनाक आहे जेको हर को माण्हू न ॻाए सघंदो। त आहिनि ॿ चारि हिंदी आहिनि बाक़ी सभु सिंधी आहिनि पर सभु सूफ़ी अथव। त मां रोशन गोपलाणी खे रिक्वेस्ट थो कयां अर्ज़ु थो कयां त पंहिंजो कलाम पेश कयो। मुंहिंजा मस्त मलंग ही मारू 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 मुंहिंजा मस्त मलंग ही मारू फ़क़ीराणे बोल बुखीअ में जिन खे पिरिया कंठा कैद कड़ोल हो बुखीअ में जिन खे पिरिया कंठा कैद कड़ोल वतन जी वड़ोल आहे आदेसन खे जय वक्त ही जोगी जागया जय वक्त ही जोगी जागया हिन भूअ सॼीअ जा भाग्या कोई सूर न रहंदा साॻिया कंदा कलंदर दमादम कलंदर कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जय वक्त ही जोगी जागया हिन भूअ सॼीअ जा भाग्या कोई सूर न रहंदा साॻिया कोई सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर
कांद मुंह में धकड़ा हो कांद मुंह में धकड़ा तू सही किंदे सुही पर किनखे कीअं कंदे पर किनखे कीअं कंदे जो पंहिंजन हया पुठ में हो मुंहिंजा मस्त मलंग ही मारू डूंगर खां भी ॾाढा मुंहिंजा मस्त मलंग ही मारू डूंगर खां भी ॾाढा नीअर नई का चीज़ न आहे न की कड़ो लई कंठा नीअर नई का चीज़ न आहे न की कड़ो लई कंठा सभिनी पाए कुलनि में ईंदा सभिनी पाए कुलनि में ईंदा अजरक जी ही ओटा कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जय वक्ति ही जोगी जाग्या इन भूम सॼीअ जा भाग्या कोई सूर न रहंदा साग्या कोई सूर न रहंदा साग्या कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कहे कहे अंगड़ा निकड़ा भुवन सोरी भूख हो कहे कहे अंगड़ा निकड़ा भुवन सोरी भूख कहड़ा कहड़ा मुंडठा जिन डोटियड़न जा दुख हो कहड़ा कहड़ा मुंडठा तिन डोटियड़न जा दुख सिंध न संभरे सुख उबरी से जलही विया वैरागिन जी भूम मते का बाहे बली पई भरके वैरागिन जी भूम मते का बाहे बली पई भरके हिन नगरी असां नीव असां जो नगरी नाहिन दणकी ओ नगरी नाहिन दणकी साईं नगरी नाहिन दणकी सरमद जे सुन्नत पाइण लाइ सरमद जे सुन्नत पाइण लाइ मारू ईंदा मुर्गी कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जय वक्ति ही जोगी जाग्या हिन भूम सॼीअ जा भाग्या कोई सूर न रहंदा साग्या कोई सूर न रहंदा साग्या कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर साध पद मप गमनि ध मगरे सा साध पद मप गमनि ध मगरे सा धनि सरे गम प गम गरे सा धनि सरे गम प गम गरे सा धमा धनि सा रे सा गरे सा धनि सा धमा धनि सा रे सा गरे सा धनि सा ध ध ध पद म प नि ध म गरे सा ध ध ध पद म प नि ध म गरे सा धनि सा रे ग म प ग म गरे सा धनि सा रे ग म प ग म गरे सा वाहिद वसाईस वाहिद वसाईस आहूं आलिम जूं सुणी मोकल ॾे मींहुं खे
मोकल ॾे मींहं खे दिल में तरसाई साहिब सारी सिंध ते बादल वरसाईस मिस्री मिलाई हो मिस्री मिलाईस खंड वांगुर खीर में तू आकाश अयानो तू आकाश अयानो आई दर 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 तो थो दाई तो न अञा ताई तू पंहिंजे बाहुन में बल भाई नेठ पुजाणी थियणी आहे नेठ पुजाणी थियणी आहे सूरन जी ओ साईं कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जय वक्त ही जोगी जाग्या नबुम सॼीअ जा भाग्या कोई सूर न रहंदा साॻिया कोई सूर न रहंदा साॻिया कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर 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 धन्यवाद दोस्तों। हाणे हिकिड़ो उमर मारवीअ जो कलाम आबदा परवीन जो ॻायल तव्हांखे ॿुधायूं था शहनाज़ जी आवाज़ में। मां 7 साले जी उमिरि में हिकिड़ो शेर यादि कयो हो, ॾोहिड़ो चइजे जंहिंखे, छो जो उमर मारवी, ससुई पिनो, सुहिणी मिहार, इहे जेको असांजो सिंध जो कल्चर आहे, मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे त असांजे नौजवाननि मां उहो निकिरी वियो आहे। जेकॾहिं मां अॼु कंहिं नौजवान खां पुछां भई उमर मारवी चई केरु आहे, उहा ख़बर बि कोन्हे। पर असां, छाकाणि त मां उन कल्चर में वॾो थियो आहियां, उन कल्चर में जॾहिं स्टेज ते ॻाइणु चवंदा ही छोरो लोफरा ॻाए थो, उन ज़माने जो माण्हू आहियां। हींअर मुंहिंजी 71 साल उमिरि आहे, नंढी उमिरि कोन्हे, त उहो ज़मानो ॾिसी चुका आहियूं असीं। त उहो 7 साले जी उमिरि में मुंहिंजी माउ खां इहो ॾोहिड़ो मां यादि कयो हो त उमिरि ओठी मुंहिंजा अथई, छो जो सिंधी सीधी सिंधी अथव प्योर, जेको सम्झंदो हुनखे ॾाढो मज़ो ईंदो। चई उमिरि ओठी, छो जो हीउ कलाम बि जेको आहे उन उणवान ते आहे। उमिरि ओठी मुंहिंजा अथई अभाणा अणॼाण, अरे बिटुनि ते थी बायड़ा मुंहिंजा बाउन संदा बाण। हाणे बिट कंहिंखे चइबो आहे, छा असांजे बुज़ुर्गनि सभिनी खे ख़बर आहे, पर हूअं बिट चइबो आहे जेके पंहिंजो ऋण जे अंदरि मिटी जा ढेर हूंदा आहिनि थर पार्कनि में, इहे बिट हूंदा उनखे चवंदा आहिनि। हा हा हा, त उमिरि ओठी मुंहिंजा अथई अभाणा अणॼाण, छो जो मारवीअ खे बंद में रखियो हुई न, कोट जे बंदि करे रखियो, कुअं तां खणी वियोसि उमिरि उनजी सूंहं ॾिसी करे। त उमिरि ओठी मुंहिंजा अथई अभाणा अणॼाण, बिटुनि ते थी भायड़ा मुंहिंजा बाउन संदा बाण। हिते वलर वारी केतिरा ॿिया वहन मंझि वथां, हिते असी खाऊं पेरूं पट जा ऐं तो वटि सोनी खाण। इन ई सोन कमिया जी न थई मूंखे कान, तूं भाउ हक़ीक़त में मूंखे भेण करे तूं ॼाण, ऐं भलो तूं पंहिंजो सुञाण भेण रखी छो अथई बंद में। छो जो मारवीअ पछाड़ीअ जो उमिरि खे झुकायो हो ऐं पंहिंजो भेण बनायो कोटनि जे अंदरि, जेल जे अंदरि। त आबदा परवीन जो ॻायल उमिरि बंदि रख बि उन कंहिंजूं नियाणी, इहो कलाम तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहे शहनाज़ शेख। ज़ोरदार तारियूं थी वञनि।
जूनियाड़ो उमर बंद रख पियो न के जूनियाड़ो उमर बंद रख पियो न के जूनियाड़ो मड़ई मुझो शाहिद मड़ई मुझो शाहिद अथई गर्दनियाड़ो उमर बंद रख पियो न के जूनियाड़ो उमर बंद रख पियो न के जूनियाड़ो बंद रख पियो न के जूनियाड़ो मड़े मुझो शाहिद मड़े मुझो शाहिद अथई गर्दनियाड़ो उमर बंद रख पियो न के जूनियाड़ो उमर बंद रख पियो न के जूनियाड़ो उमर बंद रख पियो न के जूनियाड़ो शुक्रिया असां सिंधियुनि वटि वॾे में वॾी जेका दौलत आहे ईश्वर असांखे ॾिनी आहे उहा आहे प्रेम इश्क ऐं इन जे करे असांजी क़ौम जिते बि वई जीअं पारसी हिते अची खीर खंड थी आहे तीअं सिंधी सॼी दुनिया में वञी करे खीर खंड थी आहे इहा असांजे सिंधियुनि जी वॾे में वॾी ख़ूबी आहे इन करे इन उणवान ते ॿिए कंहिंजी का नाहे लोड़ इश्क असां वटि आहे खोड़ सिंधियुनि वटि इश्क काफ़ी आहे ऐं इहो धमाकेदार गीत खणी आवां जे साम्हूं अची रही आहे नसीम शेख बेके जी ॻाल्हाए दो इश्की असां वटि आहे को
नसीम जाम माना वो चइजे न स्टेज जी ज़बरदस्त कलाकार आहे, पर हिन जा वधीक प्रोग्राम महीने में 10 12 15 त हूंदा ई अथसि, पर कच्छी ऐं पंहिंजी कच्छी ऐं सिंधी भाषा लॻभॻि 99% मिलंदड़ भाषा चई सघिजे थी, कच्छी ऐं सिंधी। घणा त ईअं चवंदा आहिनि भई भेनरूं आहिनि सॻियूं, पर कच्छी पाण चवंदा आहियूं भई कुरो करी थो, पाण सिंधीअ में चवंदा आहियूं छा करी थो, चवंदा आहियूं कुरो करियो था, अवां छा था कयो, चवंदा आहियूं कुरो कयो, वॾो फ़र्क़ु कोन्हे। त ऐं ॿियो ख़ासि करे जेके बनीअ में साइड जा जेके असांजा सिंधी मुस्लिम्स आहिनि, जिन मां तव्हांखे ॿुधायां त उन्हनि जी जेकॾहिं भाषा ॿुधो न सिंधी त ॾाढो, छो जो मां उन कल्चर में पलिया त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। अबा अच वे या फलाणे जे घर अच त ओताक ते वियूं कचहरी कयूं। हाणे इहे ख़ैर ॿुधण ई कोन ईंदा आहिनि, ओताक कचहरी आना अंग्रेज़ी हलंदी आहे इन हिसाब जी, पर उहा भाषा अॼु बि कच्छ जे असांजे बनीअ जे अंदरि आहिनि ऐं बनीअ जा काफ़ी कलाकार, मां 2 टे लास्ट टाइम मज़र खे वठी वियोसि दुबई, त ॾाढो सुठो था ॻाइनि उन्हनि जी भाषा। ऐं हीअ जेको कल्चर आहे असांजो सिंधी, माना पाकिस्तान पार्टीशन जॾहिं थियो उन खां पोइ मास्तर चंद्र जो, मां त 1 मैन शो कंदो आहियां मास्तर चंद्र जो, 3 कलाक सांद हिकिड़ो ई, नो अदर आर्टिस्ट इज़ रिक्वायर्ड, माना मास्तर चंद्र इन जी जॻह सिंधी लैंग्वेज हुई ॾाढी सवली हूंदी हुई, हर कंहिंखे सम्झ में अचे। पर शाह लतीफ़ खे सम्झणो हुजे या पाकिस्तान जा जेके असांजा सिंध जा शाइर आहिनि, तालबिन मौला आहे या हुसैन बख्श खादम आहे, अहिड़ा घणेई आहिनि, मूं वटि चङी वॾी कलेक्शन आहे इन्हनि जी। चवंदो आहिनि भई जेको मां चवां थो उहो ई ॻाइणो आहे, तव्हांजी पसंदि न हलंदी, छो जो जीअं कला में सिंध में अॼु तव्हां जेके बि गीत ॿुधंदा या हिन खां अॻु ॿुधंदा, कंहिं प्रोग्राम में मां रिपीट न कंदुसि गीत कॾहिं बि न, त उन करे छा आहे तव्हांखे कुझु नओं खज़ानो मिली सघे, असां बि कुझु नओं सिखी सघूं। इहा असांजी हिकिड़ी आहे त भई असां सिंधीअ खे ऐं सिंधी ॿोलीअ खे, सिंधी कल्चर खे, सिंधी सभ्यता खे ज़िंदा रखी सघूं। बाक़ी त हाणे रख संदलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाॾा या अहिड़ा गाना त असां रोज़ था ॿुधूं, या जीअं मुंहिंजी सिंध हाणे ॿुधी ॿुधी तंग थी पिया आहिनि माण्हू। इन करे मां कोशिशि कंदो आहियां त तव्हांखे अहिड़ियूं नयूं शयूं ॿुधायां। ऐं असांजा हीअ जेके वॼाइण वारा आहिनि, हीअ सिंधी ठेको बिल्कुलु परफेक्ट ॼाणनि था, उन्हनि खे ख़बर आहे त जेको सिंधी कलाम ऐं काफ़ीअ खे जेको ठेको खपे उहो कीअं वॼाइजे, उहा ॾात इन्हनि में आहे। पर उहे कच्छ जे अंदरि 4-5 मुस्लिम्स आहिनि जेके वॼाए सघनि था, सिंधी मुस्लिम। ॿियो ॾाढो इंडिया में ॻोल्हणु मुश्किल आहे, शायदि बॉम्बे में किथे मिली वञे को सीता सिंधु भवन में या किथे, पर ॾाढो ॾुखियो, रिदम हिननि जो परफेक्ट हूंदो आहे सिंधीअ में। हाणे हिकिड़ो कलाम आहे सुर्दो, इहो कलाम मां 2008 में हांगकांग में ॻायो हो, तंहिंखां पोइ वरी कॾहिं कोन ॻायो आहे। ऐं इन जो शाइर असांजो हितां जो गांधीधाम जो वलीराम कृष्णाणी आहे, जंहिं सिंधियत ते काफ़ी इहो कलाम, जीअं असांजे राम बेलाणीअ सिंधियुनि जा मेला लॻंदा ई रहंदा, उहो गांधीधाम जो ई पोइट हो, शाइर हो, कंहिं वलीराम कृष्णाणीअ जे असांजे विच में कोन्हे, पर ज़बरदस्त शाइर हो किताब, उन्हनि जो ई कलाम आहे। हो सिंधी सबाजड़ा बेली आहिनि मथे जा मोड़, सोनी कलगी पाए अचनि तब नाहे तिंजो जोड़, हो अफजल कभी तोड़ बेली जैसी आया जीरो। दादा राम बख्शाणी गुज़िरियल दफ़े दुबई में मां होस्ट प्रोग्राम में हिकिड़ो शेर ॿुधायो, उन्हनि 2 लाइनूं ॿुधायूं, मां तव्हांखे 6 लाइनूं ॿुधायां थो। हो वतन तां जान गोरी, वतन तां जान गोरी साब थोरी, सिंधन जान न गोरी बेली वतन घोरे आया। जेके हित ॼमिया से बि सिंधी सॾबा, हो जेके हित ॼमिया से बि सिंधी सॾबा, सिंधी थी सिंध खे ॾिसण खां सिकंदा। धारनि वांगा हो धारनि वांगिया जॾहिं सिंध ॾिसण वेंदा, त माण्हू ईअं चवंदा त बेली सिंधी आया सिंध ॾिसण लाइ। हो सिंधी आहियूं
सिंधी आयूं सीरत सिंध जी सांडींदासी साग सां सांडींदासी साग सां पल त हुजूं दारियनि जे विच में सिंधी चवायूं शान सां पल त हुजूं आयूं सीरत सिंध जी सिंधी आयूं सीरत सिंध जी सांडींदासी साग सां सांडींदासी साग सां पल त हुजूं दारियनि जे विच में सिंधी चवायूं शान सां पल त हुजूं दारियनि जे विच में सिंधी चवायूं शान सां सिंधी आयूं सीरत सिंध जी सिंधी आयूं सीरत सिंध जी हो गुलनि में गुल ॿिया बि ॾिठा पर मुंहिंजे गुलाब जहिड़ो आहे न कोई हो फलनि में फल ॿिया बि ॾिठा पर अंब जहिड़ो आहे न कोई हो पखियुनि में पखी ॿिया बि घणा पर मुंहिंजे हंस जहिड़ो आहे न कोई अरे भगतनि में भगत ॿिया बि घणा पर मुंहिंजे कंवर जहिड़ो आहे न कोई हो मौसीक़ीअ जा माहिर ॿिया बि घणा पर मुंहिंजे चंद्र जहिड़ो आहे न कोई हिन जहान में सुहिणा ॿिया बि घणा पर मुंहिंजे सिंधियुनि जहिड़ो आहे न कोई टेऊं राम ऐं वसण घोट खे कीअं विसारिन सिंधी बादशाह रोहल ऐं बेवस कथा सारिन सिंधी टेऊं राम ऐं वसण घोट खे कीअं विसारिन सिंधी बादशाह रोहल ऐं बेवस कथा सारिन सिंधी किथे जग खे रोशन कहिड़ो किथे जग खे रोशन कहिड़ो निर्मल नूर निगाह सां निर्मल नूर निगाह सां फल त हुजूं दारियनि जे विच में सिंधी चवायूं शान सां फल त हुजूं दारियनि जे विच में सिंधी चवायूं शान सां सिंधी आयूं सीरत सिंध जी सिंधी आयूं सीरत सिंध जी बोली कंहिंखे कीअं विसारियूं जंहिंमें माउ ॾिनी लोली कली चगर मूं कंवर राम जी मिठड़ी सिंधी बोली कंहिंखे कीअं विसारियूं जंहिंमें माउ ॾिनी लोली 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 मिठड़ी लोली 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 मिठड़ी लोली सिंधी बोली कंहिंखे कीअं विसारियूं जंहिंमें माउ ॾिनी लोली आहे दिलनि जो नातो हरदम आहे दिलनि जो नातो हरदम बेवस बेकस छाग सां फल त हुजूं दारियनि जे विच में सिंधी चवायूं शान सां सिंधी आयूं सीरत सिंध जी सिंधी आयूं सीरत सिंध जी भारत में थऊं वेस त बदिलियो दिलि त अथऊं सिंध वारी अञा बि यादि पवन था सेवण मन घोड़ो क्या माड़ी भारत में थऊं वेस त बदिलियो दिलि त अथऊं सिंध वारी अञा बि यादि पवन था सेवण मन घोड़ो क्या माड़ी थी त ख़ुशीअ ऐं मंगे पीर जा थी त ख़ुशीअ ऐं मंगे पीर जा ॻायूं नित सारा हसां ॻायूं नित सारा हसां
हलत हुजूं दारनि जे विच में सिंधी चवायूं शान सां हलत हुजूं दारनि जे विच में सिंधी सॾायूं चाह सां सिंधी आहियूं सीरत सिंध जी 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 सिंधी आहियूं सीरत सिंध जी। हाणे तव्हांजे साम्हूं जेका कलाकार पेश करे रहिया आहियां नंढड़ी आहे न्याणी आहे दाद ॾींदा उनखे ताड़ियुनि सां। मां हमेशह नवां नवां कलाकारनि जी ॻोल्हा में रहंदो आहियां ऐं मुंहिंजे टीम में हींअर ॾींहं ॾींहुं वधंदी पई वञे ऐं हिननि खे बि एक्चुअली ही वीचारा हिंदी कलाम वधीक ॻाईंदा आहिनि हिंदी पर हिननि खे बि हाणे सिंधीअ जे अंदरि वारियो अथनि ऐं तव्हां हिनखे ॿुधंदा जेको कलाम आहे सिंध जो मशहूरु कलाम आहे जंहिंखे शाज़िया ख़ुश्क ॻायो आहे त न्याणी निमाणी छॾे घर अबाणो बाबो थियो बेगाणो। जेॾी महिल न्याणी खे शादी कराईंदा आहिनि जेॾी महिल विदाई थींदी आहे ही उन विदाई जो गीत आहे त इहे उद्गार पंहिंजे पिता लाइ आहे न्याणी जा उहो तव्हां हिन न्याणी जे आवाज़ में ॿुधा था। दीप चेतनाणे लाइ हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी थी वञे न्याणी निमाणी छॾे घर अबाणो। न्याणी निमाणी न्याणी निमाणी छने घर अबाणो छने घर अबाणो बाबो थियो बेगाणो। न्याणी निमाणी छने घर अबाणो छने घर अबाणो बाबो थियो बेगाणो। न्याणी निमाणी अथई भारत प्यारा न्याणी निमाणी जी अथई भारत प्यारा न्याणी निमाणी जी कई तो नाले राणी पठाणी। न्याणी निमाणी छने घर अबाणो छने घर अबाणो बाबो थियो बेगाणो। न्याणी निमाणी छने घर अबाणो बाबो थियो बेगाणो। न्याणी निमाणी अल्लाह जग जूं जोड़ियूं जोड़े थो महर सां अल्लाह जग जूं जोड़ियूं जोड़े थो महर सां जोड़ी अथसि तो सां पंहिंजी सियाणी। न्याणी निमाणी छने घर अबाणो छॾे घर अबाणो बाबो थियो बेगाणो। न्याणी निमाणी
धन्यवाद। उम्मीद है तव्हांखे हिन जो आवाज़ सुर जी जेका पकड़ आहे ताल जी नंढड़ी उमिरि में एतिरो सुठो ॻाए ऐं हिन खे त अॻियां मां आणींदुसि। त अच्छा हिन जो जेके गीत जो उणवान हो जीअं तव्हांखे ख़बर आहे त न्याणी निमाणी विदाई गीत आहे। हाणे छा थींदो आहे त भई पाण चवंदा आहियूं न पिता जेॾीमहिल भई माउ जेॾीमहिल न्याणी खे असीं उमाणींदा आहियूं त माउ त रोअंदी आहे। बाबुल गीत पंहिंजा हिंदी पिक्चरुनि में ॾाढा आहिनि। बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले, पर सिंधीअ जे अंदरि बि जाम बाबुल गीत अथव। त या ॾोराप ॾींदी आहे माउ वेंदी आहे जॾहिं न्याणी, अहिड़ा घणेई गीत आहिनि। मूं वटि सुठी कलेक्शन आहे उन्हनि जी, कॾहिं मौक़ो मिलियो त ॿुधाईंदासीं। पर हिकिड़ी रचना मूंखे ईअं लॻे थो त तव्हांखे हिते ॿुधाइणु ज़रूरी आहे, छो जो असांजे समाज में जेका कुरीति आहे हिकिड़ी दहेज प्रथा जी ऐं भ्रूण हत्या, उनजे करे अॼु बि सिंधी समाज में घटि आहे, पर नॉर्मली हिंदू समाज में उहा अॼु बि आहे घणनि क़ौमुनि जे अंदरि। भई न्याणी खे या त गर्भ में मारे छॾींदा आहिनि या त ॿार ॼमंदा। अहिड़ासीं अॼु बि रोज़ घटनाऊं पेपर में पढ़ूं था। इन उणवान ते हिकिड़ी मूंखे ईअं लॻे थो त तव्हांखे रचना ॿुधाइणु खपे। हालांकि प्रोग्राम पोइ एतिरो मां टाइम तव्हांजो न वठंदुसि, जल्दी जल्दी पूरो कंदासीं। त छाकाणि काफ़ी कलाकार बि आहिनि, गीत बि आहिनि ऐं मज़ेदार गीत आहिनि, कोरस आहिनि, भॼन आहिनि, सभु आहे। त इहा जेका आहे अनिल कुमार द्विवेदी हिकिड़ी कविता लिखी आहे। उहा पंहिंजे पीउ खे पंहिंजे पिता खे ख़त थी लिखे, न्याणी सावरनि मां थी लिखे। चए थी पूज्य पिताजी, ध्यान सां ॿुधिजो, पूज्य पिताजी, ये मेरे जीवन की डायरी का आखिरी पन्ना है और ज़िंदगी के आखिरी मोड़ पर बस इतना ही कहना है कि कल फिर एक बार मेरी डोली उठेगी, लेकिन इस बार लाल जूड़े में सजी हुई गाजे बाजे के साथ नहीं, बल्कि बांस के खपचियों पर सर से पैर तक लिपटी हुई राम नाम सत्य। लोग राम के नाम को सत्य कहेंगे मगर समझ नहीं पाएंगे कि कितने असत्यों ने मारा है मुझे। माँ क्यों रोती है तू? अरे विदा तो पहले ही कर चुकी थी, मैं तेरे लिए तो पहले ही मर चुकी थी। भूल जाना उस कलमुही को जिसे तूने दुल्हन सा सजाया था और बताया था कि यही है तेरे परमेश्वर का घर। पर क्या बताऊं माँ, जब ये परमेश्वर तुम्हें सताने लगा, तुम्हारे लिए नई नई मांगे लाने लगा, तुम्हारी बेटी को कोसने लगा, कसने लगा, जलने लगा, जलाने लगा, तो लगने लगा कि परमेश्वर सुनने में चूक हो गई है तुमसे। बापू याद आते हैं तुम्हारे जूतों के घिसे हुए तलवे, जो इसलिए घिसे कि अच्छा घर मिले, वर मिले, पिसे और तुम खूब पिसे। सिर्फ तुम्हारे जूते ही नहीं घिसे, पर तुम पूरे के पूरे घुस गए कर्ज के कुएं में, और फिर भी कहते रहे जो चाहोगे मिलेगा जवाई बाबू, जितना चाहोगे मिलेगा जवाई बाबू, जब चाहोगे मिलेगा जवाई बाबू। बापू बहुत शैतान थी न तुम्हारी लाडली, इसे इसकी शैतानी समझ लेना, कांधा देना पर रूमाल मत लेना, ताकि लोग देख सके एक रोते हुए बाप का चेहरा, कर्ज के कुएं से भी गहरा, तुम्हारी बेटी का अंतिम प्रणाम। बस ये हमारे समाज में बहुत कुरीति है। मुझे ये अच्छी रचना याद आ गई तो मैंने आपको सुना दिया। अब थोड़ा एक माहौल चेंज करने के लिए एक सिंध का ही मशहूर गीत है चाकलेटी, तव्हां कॾहिं शायदि ॿुधो हुजे इहो अखर, चाकलेटी नेणनि वारी छोकिरी, थोरो डिस्को टाइप आहे, तव्हांखे मज़ो ईंदो। उहो गीत अव्हां जे साम्हूं पेश करियो। हूअं पाण चवंदा आहियूं शेरियूं अखियूं आहे, पर ही चाकलेटी अखियूं आहिनि, उन्हनि ते सॼो कलाम आहे, ॿुधाईंदव, मज़ो ईंदव। हरीश बमाणी। हलो हलो चाकलेटी नेणन वारी छोकरी, मुंहिंजे दिल जी चाहत आए बणजी वई। चाकलेटी नेणन वारी छोकरी, मुंहिंजे दिल जी चाहत आए बणजी वई। मुंहिंजे दिल जी चाहत आए बणजी वई। आईने में पंहिंजी सूंह संवारे थी हो, आईने में पंहिंजी
सूंह संवारे थी पंहिंजो पाण ॾे हैरत साण निहारे थी शर्माए थी चेहरे ते ॿई हथड़ा ॾेई मुंहिंजे दिल जी चाहत आहे बणिजी वई चाकलेटी नेणन वारी छोकरी मुंहिंजे दिल जी चाहत आहे बणिजी वई हुनजे नाजुक गिल ते जेको तिर आए हो हुनजे नाजुक गिल ते जेको तिर आए तंहिं तां सदके सौ बेरा ही सिर आए मूं त हयाती नाले हुनजे नाले कई मुंहिंजी चाहत बणिजी आए बणिजी वई चाकलेटी नेणन वारी छोकरी मुंहिंजे दिल जी चाहत आहे बणिजी वई हुअ जा गुल भरे थी पंहिंजी चुनरीअ ते हो हुअ जा गुल भरे थी पंहिंजी चुनरीअ ते साॻिया चिट चिटे थी मुंहिंजी दिलड़ीअ ते मोहब्बत सां है मुंडा निहारे मुर्गी पई मूं त हयाती पहिरीं हुनजे नाले कई चाकलेटी नेणन वारी छोकरी मूं त हयाती सारी हुनजे नाले कई मूं त हयाती सारी हुनजे नाले कई मूं त हयाती सारी हुनजे नाले कई जे अखड़ियूं की न अटकन जे अखड़ियूं की न अटकन त पैदा प्यार छो थे रहन खामोश आ नजरूं कहीं आज़ार छो थे अजब आहे इन्हनि अखियुनि ते हो रुवण जिन खां ॿियो विसरी बटे जे लुड़क गाड़ियुनि त दिल ते बार छो थे छो त निंड भी नथी अचे रात भी नथी फुटे निंड भी नथी अचे रात भी नथी फुटे निंड भी नथी अचे रात भी नथी फुटे मुंहिंजे दिल जे बाग खे मुंहिंजे दिल जे बाग खे ॼण कोई ॿियो लुटे निंड भी नथी अचे रात भी नथी फुटे निंड भी नथी अचे रात भी नथी फुटे
मगर तो सा प्यार जी मगर तो सा प्यार जी डोरी नथी टूटे निंड भी नथी अचे रात भी नथी टूटे निंड भी नथी अचे रात भी नथी टूटे बरसात थी आंसू वहन था लगे बरसात की जहरील नांग जा डंगेगी ये रात की जहरील नांग जा डंगेगी ये रात की अलाए घणो वक्त थियो अलाए घणो वक्त थियो तकदीर खेल निंड भी नथी अचे रात भी नथी कटे निंड भी नथी अचे रात भी नथी कटे मुंहिंजे दिल जे बाग खे मुंहिंजे दिल जे बाग खे ॼण कोई वियो लुटे निंड भी नथी अचे रात भी नथी कटे निंड भी नथी अचे रात भी नथी कटे निंड भी नथी अचे रात भी नथी कटे थैंक यू निंड भी नथी अचे रात भी नथी खुटे इश्क थींदो आहे त पोइ ईअं थींदो आहे इंतज़ार जूं घड़ियूं आहिनि अहिड़ियूं जो कॾहिं कॾहिं पल बि साल वांगुरु लॻंदो आहे हाणे असां जेको कलाम तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं उहो मास्तर चंद्र जो लिखियलु आहे मास्तर चंद्र जो इहो कलाम एक्चुअली 2 पार्ट्स में लिखियलु आहे हिकिड़ो पार्ट आहे ऐं ॿियो पार्ट वरी हुनजो जवाबु आहे पर उहो मास्तर चंद्र पाण ॿिन्ही नमूने गायो आहे असां हिनखे भई लेडीज़ जेंट्स करे गायो आहे हिनखे उन हिसाब सां तयारु कयो आहे त गलीअ गलीअ थो ॻायां कहते तोते आशिक़ आहियां ऐं गलीअ गलीअ थो ॻाईं तूं कहते आशिक़ आहीं इहो गीत आहे ऐं रिदमिस्ट गीत आहे तव्हांखे मज़ो ईंदो ही दुएट गीत तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहिनि मूंखे त सुञाणो पर हे नई कलाकार आहे शालू मूलाणी ऐं पंहिंजो मां सम्झां रोशन वटी सिखंदी आहे संगीत ऐं हिनखे मां ॿुधो आवाज़ु सुठो अथसि मां सम्झां तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो यस प्लीज़ गलिय गलिय तो गाया गलिय गलिय तो गाया हाँ गलिय गलिय तो गाया गलिय गलिय तो गाया गलिय गलिय तो गाया हाँ तोते आशिक आया तोते आशिक आया तोते आशिक आया तोते आशिक आया
गलीअ थो ॻायां, गलीअ थो ॻायां, गलीअ थो ॻायां। मां तोते आशिक़ आहियां, तोते आशिक़ आहियां, तोते आशिक़ आहियां, तोते आशिक़ आहियां। हर हंधि तुंहिंजी सूरत साथी, किथ किथ तुंहिंजो जलवो, किथ किथ तुंहिंजो जलवो। हर हंधि तुंहिंजी सूरत साथी, किथ किथ तुंहिंजो जलवो, किथ किथ तुंहिंजो जलवो। घरनि भरनि महलनि मंदरनि में, घरनि भरनि महलनि मंदर में सुहिणा साज़ वॼायां। छोजो तोते आशिक़ आहियां, गलीअ तो ॻायां, गलीअ तो ॻायां, गलीअ तो ॻायां। मां तोते आशिक़ आहियां, तोते आशिक़ आहियां, तोते आशिक़ आहियां, तोते आशिक़ आहियां। गलीअ थो ॻाई, 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 गलीअ थो ॻाई। कहते आशिक़ आई, कहते आशिक़ आई, कहते आशिक़ आई, तू कहते आशिक़ आई। दर्द वारो दुनिया में सबको दोस्त चंदर जो चवाए, छो दोस्त चंदर जो चवाए। दर्द वारो दुनिया में सबको दोस्त चंदर जो चवाए, छो दोस्त चंदर जो चवाए। चौथ चंदर तो वट छा है, होए 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 होए। चौथ चंदर तो वट छा है, खोले नथो ॿुधाई। कहते आशिक़ आई, गलीअ थो ॻाई, 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 गलीअ थो ॻाई। कहते आशिक़ आई, कहते आशिक़ आई, कहते आशिक़ आई, तू कहते आशिक़ आई। सवारन का है मां सदके, सारो चंद्र संदना, सारो चंद्र संदना। सोर वारन का है मां सदके, सारो चंद्र संदना, सारो चंद्र संदना। दर्द वारन सां दिल जाए, दर्द वारन सां दिल जाए, तिन सां दिल बहलायां। छोजो तोते आशिक़ आहियां, गलीअ तो ॻायां, गलीअ तो ॻायां, गलीअ तो ॻायां। मां तोते आशिक़ आहियां, तोते आशिक़ आहियां। कहते आशिक़ आई, कहते आशिक़ आई, मां तोते आशिक़ आहियां, तोते आशिक़ आहियां। कहते आशिक़ आई, कहते आशिक़ आई। तोते आशिक़ आहियां, तोते आशिक़ आहियां। दोस्तों, भेण अरुणा जगतानी अॼु असां वटि आहे। ऐं जॾहिं मूं हिनखे ॾिठो त ख़्याली दुनिया में पइजी वियुसि त जेकॾहिं अॼु असां वटि भाई प्रताप हुजे हा,
ऐं उन जी ॻाल्हि ॿुधूं हा त सिंध ऐं कच्छ गॾिजी त शायदि हिंदुस्तान जो वॾे में वॾो स्टेट हिते हुजे हा। उहा पोपटी हीरानंदाणी हिकिड़ो शेर चयो आहे त अकबर बादशाह जी इंसाफ़ पसंदि दरबार ऐं हुस्न जी सरकार। अकबर बादशाह पाण खे चवाईंदो मां हुस्न जो शौक़ीन आहियां ऐं इंसाफ़ जी बि दरबार हुअसि, केरु वञी गिंड वॼाईंदो हुउसि त यकदमि निकिरी ईंदो ॿाहिरि। त अकबर बादशाह जी इंसाफ़ पसंदि दरबार ऐं हुस्न जी सरकार तॾहिं बि अनारकली खे जीअरे दफ़न थियणो पियो। केॾांहुं वियो इंसाफ़, केॾांहुं वियो हुस्न जो प्यारु। अनारकली कहिड़ो ॾोह कयो? कुझु कोन कयो, हुन इश्क कयो। असांजी दिल्लीअ जी सरकार ऐं मोहन जे दरे जी सभ्यता, असांजी दिल्लीअ जी सरकार ऐं मोहन जे दरे जी सभ्यता, तॾहिं बि मां सिंधण दर दर धिका खाई रही आहियां। सिंधी किथे न किथे वसी विया आहिनि, ख़ुशि आहिनि, पर इहा हिकु जेका ख़ुशी आहे तंहिं असांखे असांजे संस्कृति खां काफ़ी दूरि करे छॾियो आहे। पैसा कमाया अथऊं, उन में को शक कोन्हे, के किथे के किथे के किथे। हाणे भाउ रामचंदाणी जेका ई प्रोग्राम पेश कयो आहे, ख़ासि करे नंढनि ॿारनि में जेका सिंधियत जी ताक़त विधी अथसि। छा त हिननि कलाम ॿुधाया आहिनि। हेॾड़ी छोकिरीअ, छा अथसि नालो? जीप चेतनानी, माय गॉड। ऐं मां सम्झां थो त जॾहिं हिन इहो न्याणियुनि जो राग ॻायो हूंदो त केतिरनि जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिता हूंदा। यानी रोकियो भले हुजे, पर कुझु त आला थिया हूंदा। सो दोस्तो, वधीक वक़्तु कोन वठंदुसि, छाकाणि त मूंखे ख़बर आहे त मिस्टर रामचंदाणी ही असांखे अरुणा खे ऐं मूंखे मिड़ई विच में गैप जो फ़ाइदो वरितो अथसि। ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे गॾिजी करे। ऐं इहो हलंदो वेंदो ऐं अवल ख़ैर वरी जल्दी गॾिजंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जूं दुआऊं हूंदियूं, उमिरि हूंदी त पिया ॻाईंदासीं, वॼाईंदासीं, नचंदासीं। 70 पार खां पोइ चवंदा आहिनि न, मास्तर चंद्र चवंदो उमिरि गुज़र 60 खईं सनी थुली लठ, वर गुज़र 70 त दिमाग़ ते पियसि 71, वर गुज़र 80 त घुरे पियो खीर त मिलेसि पई लसी। त चंद्र जूं इहे ॻाल्हियूं घणी आहिनि। हाणे मां आख़िर में दादा लाल हरदासाणी हांगकांग खां ख़ासि कही था अचनि हिते असां वटि गांधीधाम में, उन्हनि जो बि लाभ असांखे अचणु खपे। आई विल रिक्वेस्ट हिम प्लीज़ 2 मिंट असांखे आशीर्वाद ॾियो। 2008 में पहिरियों दफ़ो असांजी टीम खे हांगकांग में घुरायो हुयूं ऐं असांखे ॾाढो मज़ो आयो हुते। ऐं हिननि जी जेका हांगकांग जी जेका महिमान नवाज़ी आहे उहा असां अॼु बि न भुलिजी सघिया आहियूं, ॾाढी ज़बरदस्त। हाँ हाँ, दुबई तो राम बख्शाणी ने हमें 2014 में शायद 13 में बुलाया था, तभी इंडिया क्लब में हमने प्रोग्राम किया था। उसका भारत रत्न मैगज़ीन ने भी उसका लिया था नोट। तो लाल हरदास। आदिपुर गांधीधाम जा प्यारा भाउरो ऐं भेनरूं, अदा ऐं अदड़ियूं, मूंखे हिते तव्हां सां गॾिजी ॾाढी ख़ुशी थी आहे। अंग्रेज़ीअ में हिकिड़ी चवणी आहे, देयर इज़ नो फ्री लंच। असांखे हिते घुराए असां खां ॻाल्हाइणो अथसि, जेका असां क़ीमत अदा कई आहे। साईं रामचंदानी खे असां 2008 में घुरायो हो ऐं मूंखे के कलाकार यादि आहिनि, ख़ासि करे 2 शेख भेनरूं ऐं हा ये आई थी, अच्छा तई बि आया हुआ, रोशन बि हो ऐं आप बि आए थे। हा, ऐं ॾाढो तॾहिं मज़ो आयो हो, पर मूं ॾिठो आहे त 2008 ऐं 2020 में हिननि कलाकारनि में रामचंदानी में वॾी इम्प्रूवमेंट आहे। हिन ॾाढी महिनत करे ही प्रोग्राम ठाहियो आहे ऐं असां थरोली इंजॉय कयो आहे। हिन शहर खे अॾण वारो
भाई प्रताप ॾियलदास हिकिड़ी महान शख़्सियत हुई। उन जेको ही सिंधियुनि लाइ कयो आहे, जंहिं लाइ सिंधी जातीअ खे इन जो शुक्रगुज़ार थियणु खपे। पर हिंदुस्तान खां ॿाहिरि या गांधीधाम खां ॿाहिरि घणनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे त हिन शहर जो ओॾींदड़ केरु आहे। मां वेझराईअ में जकार्ता वियो हुउसि, उते हिकिड़े सिंधी नानवाणीअ सां गॾिजाणी थी। असां भाई प्रताप जी सरनेम नानवानी हुई, त उन सां मूं भाई प्रताप जो ज़िक्र कयो। चयोमांसि ख़बर अथई केरु हो? चई न असांखे त ख़बर बि कोन्हे। उते नानवाणी 25-30 कुटुंब रहंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर कोन हो त भाई प्रताप ॾियलदास केरु हो। इवन हिंदुस्तान जे घणनि शहरनि में ख़बर कोन्हे। मां चाहींदुसि त उन लाइ ताईं कुझु करियो, जीअं सभिनी सिंधियुनि खे ख़बर पए त भाई प्रताप छा कयो। मां 2001 में पाकिस्तान वियो हुउसि, हैदराबाद सिंध। छा मुंहिंजी जनम उते थियो हो त मां पंहिंजो घरु ॾिसण ते वियुसि, त मुंहिंजी माउ हयात हुई। उन ॿुधायो त असांजो घरु ज़नानी इस्पताल जे साम्हूं आहे। इस्पताल मां ॻोल्हे सघियुसि पर घरु ॻोल्हे न सघियुसि। तिलक चाड़ी जे पासे घुमंदे मूंखे हिकिड़ो बंगलो ॾिसण में आयो, जिते गणेश या स्वास्तिक जी साइन लॻल हुई। मां गिरी वियुसि अंदरि, पुछियोमांसि कंहिंजो बंगलो आहे? त चयूं डॉक्टर मेमन आहे, उनजो बंगलो आहे। हेठि इस्पताल आहे, मथे घरु अथसि। उहो हेठि लही आयो मूंसां गॾिजण, असांखे सॼो घरु ॾेखारियईं। ऐं ख़ासि करे मां उन लिविंग रूम, ड्राइंग रूम जो ज़िक्र कंदुसि, जंहिंमें अॼु बि चांदीअ जा शोकेस भितियुनि में लॻा पिया आहिनि। चांदीअ जो सोफ़ा सेट, कुर्सियूं ऐं सेंटर टेबल लॻो पियो आहे, जेको मूंखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी त भाई प्रताप जो उहो बंगलो अॼु बि लॻे पियो त अॼु जे नए ज़माने मूजिबि ठहियलु आहे। वरी ॿी सुठी ॻाल्हि हुई त शायदि उन ज़माने में हिननि वटि गेस्ट बि घणी ईंदा हुआ। गेस्ट लाइ वरी लेफ्ट में हिकिड़ो रूम ठहियलु हुआ, त उहे गेस्ट उतां डायरेक्ट अचनि ऐं हेठि लही वञी सघनि था। ऐं जेकॾहिं तमामु कंहिंखे मौक़ो मिले त उहो बंगलो अॼु बि ॾिसण जहिड़ो आहे। महिरबानी। थैंक यू दादा। मां तव्हांजो दिली आज़ियाब कयां थो, शुक्रिया थो अदा कयां त तव्हां असांजे हिन अंगण में आया।
असांजे कोरस टीम जा जेके नाला हुआ अनिल मूलचंदानी, चंदू नवरंगाणी, दीपक गांधाणी, दीपक वासवाणी, कीर्ति थदाणी, सरोज धीराणी, पूनम गोदवाणी ऐं काजल गेवाणी ऐं बाक़ी त शालू, द्वीप ऐं चारमी ऐं हीना गनवाणी। ॿियो को नालो हुजे शहनाज शेख ऐं नसीम, सभिनी जे लाइ हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी। और जिग्नेश भाई, रमणीक भाई, मोहम्मद भाई, हनीफ भाई, निशान भाई और अपने ढोलक वाले भाई आसिफ भाई। ज़ोरदार ताड़ी सभी कलाकारों की। थैंक यू।